नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कंबर जे नसीराबाद नाको वारे कब्रिस्तान मां ॿिनि ताज़नि ॼावल ॿारनि जा लाश था आया आहिनि। ॿारनि जी लाशनि खे कुता खाई रहिया हुआ त इलाइक़े वासियुनि ॾिसी पुलिस खे इतलाह कयो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि कब्रिस्तान मां अॻु में बि ॿारनि जा लाश था आया आहिनि। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हद जी पुलिस खे मामले जी जांच करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण घुरिजे। या ब्रेकिंग न्यूज़ आहे। ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कंबर जे नसीराबाद नाको वारे कब्रिस्तान मां ॿिनि ताज़नि ॼावल ॿारनि जा लाश था आया आहिनि। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। कंबर जो रिपोर्टर कयूम चांडियो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। कयूम, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, नसीराबाद नाके जे भरिसां कब्रिस्तान मां नवनि ताज़ल ॼावल ॿिनि ॿारनि जा लाश उन वक़्तु ज़ाहिर थिया जॾहिं इलाइक़े जा ॿार रांदि रूंद करे रहिया हुआ त उन्हनि रांदि रूंद दौरान नवनि ताज़ल ॼावल ॿारनि खे कुता पटे रहिया हुया। उन्हनि रांदि रूंद कंदड़ ॿारनि कुतनि खां ताज़नि ॼावल लाशनि खे छॾाए पंहिंजे वालदेन खे इतलाह कयो। वालदेन जेको आहे सो अस्पताल ऐं पुलिस वारनि खे इतलाह ॾिनो। उन दौरान इलाइक़े वासियुनि इहो चयो त हीउ रोज़ जो मामूल बणियल आहे। नवनि ताज़ल ॼावल ॿारनि जा लाश अक्सर हिते मिलनि था पिया। पुलिस खे ऐं इंतिज़ामिया खे इतलाह करण जे बावजूदि उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी कई। सिफ़त दरिंदा जेके इंसान आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जेको आहे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं एॾो वॾो ज़ुल्म न थी सघे ऐं जेके बि नवां ताज़ा ॼावल ॿार फिटे करण में मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी कयूं चांडियो तफ़सील ॾिनो।